अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बना इग़फ़िर लना व लिइख़वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान व क़ाला अल्लाहु तआला फ़ी मक़ामिल आख़र क़ुल हल यस्तवी अल्लज़ीना यअलमूना वल्लज़ीना ला यअलमून सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। हम्दो सलात खां बाद बग़ैर कंहिं तमहीद जे बग़ैर कंहिं ड्रेग जे मां शुक्रगुज़ार आहियां मुझे वालिद साहब जा साथी मुझे वालिद साहब जा हम असर मुफ़स्सिर कुरान शीरीन ज़बान हज़रत अल्लामा मौलाना क़िबला साईं मुफ्ती अलहाज मोहम्मद इदरीस ताहिरी साहब जंजा जिन मूं नाचीज़ खे इन लाइक़ समझो जो साईं मूंखे इन महफ़िल में पंहिंजे बचड़नि खे हुकुम ॾेई करे दावत ॾेई करे मूंखे शर्फ़ हासिल कयो आहे। साईं या मुंहिंजी ख़ुशकिस्मती आहे जो मां साईं जन जे साम्हूं ॿ लफ़्ज़ ॻाल्हाए रहियो आहियां। साईं वारनि जे ॻाल्हाइण उनजे साम्हूं बीहण बि हिकिड़ी क़िस्म जी बेअदबी आहे, पर अल अम्र फ़ौक़ल अदब हुकुम थियो आहे। उनजे करे सिर्फ़ु ॿ लफ़्ज़ ॻाल्हाईंदुसि, वधीक मूंखे ताक़त ई कोन्हे। माण्हू जे पहचान जूं के सूरतूं हूंदियूं आहिनि, को इल्मु हुजे को आवाज़ हुजे, अदा मूं में ॿई शयूं कोन्हनि, पर एतिरो ज़रूरु आहे त मुंहिंजो तअल्लुक़ बुज़ुर्गनि सां उन हज़रत शेर मुस्तफ़ा सां आहे जंहिं उन तअल्लुक़ जे करे साईं जन या ज़र्रा नवाज़ी फ़रमाई आहे। महिरबानी आहे साईं वारनि जी, तो साईं वारनि जो वॾपणो आहे ऐं साईं वारनि जो असांजे मथां इहो शफ़क़त आहे। मां तव्हांजे साम्हूं जेका क़ुरान जी आयत पढ़ी, अल्लाह से फरमायो कुल हल यस्तवी अल्लज़ीना यअलमून वल्लज़ीना ला यअलमून। मुंहिंजा महबूब चई ॿुधाए तो पंहिंजी उम्मत खे त छा जिन खे इल्मु आहे उहे ऐं जिन खे इल्मु न आहे छा बराबरि थी सघनि था? हरगिज़ बराबरि न आहिनि। जिन खे इल्मु हुजे, अल इल्मु नूरुन, इल्मु नूर आहे, त हाणे उनजे हिसाब सां नूर वारा ऐं बग़ैर नूर वारा ॿई बराबरि कोन था थी सघनि। जेके अखियुनि वारा आहिनि ऐं जेके अखियुनि वारा न आहिनि ॿई बराबरि कतई तरह सां न आहिनि। साईं अब्दुर्रहमान तव्हांखे इमाम अहमद बिन हंबल जो फरमान ॿुधायो त जेकॾहिं रूह ज़मीन जे मथां अल्लाह जे हबीब जे दीन जा आलिम वली न आहिनि त पोइ केरु आहे ई कोन वली। साईं तव्हांजे साम्हूं सॼी ज़िंदगी गुज़ारी आहे। साईं जो उथण वेहण काल अल्लाह ई काल रसूल में गुज़रियो आहे। साईं या पढ़ायो आहे या पढ़ियो आहे या तबलीग फरमाई आहे, पर इहा ॻाल्हि ज़रूरु आहे त वमन नुअम्मिरहु नुनक्किसु फिल ख़ल्क़। उमिरि वॾी थींदी वेंदी आहे त लाज़मी इंसान जे जिस्म में कमज़ोरी अची वेंदी आहे, पर कमज़ोरी उहा आम हूंदी आहे। लेकिन आलिम जो वर जॾहिं उमिरि वधंदी ईंदी आहे त उनजो वर इल्मु एॾो वधीक जवान थींदो वेंदो आहे। तव्हां ऐं असां ख़ुशि नसीब आहियूं जो अॼु साईं असां में अल्हम्दुलिल्लाह मौजूदु आहिनि ऐं साईं जे लाइ तव्हां बि दुआ करो। असां त अल्हम्दुलिल्लाह हर वक़्तु दुआ घुरंदा रहंदा, या इलाहल आलमीन साईं जो सायो असां अवाम अहले सुन्नत जे मथां तादेर क़ाइम ऐं दाइम फरमायो। अज़ान ग्रामी रसूलुल्लाह जी हदीस में आका पाण फरमाइनि था त इंसान जहान छॾींदो आहे, जान छॾण खां बाद में उन जा अमल मुनक़त थी वेंदा आहिनि, पर टे अहिड़ियूं शयूं हूंदियूं जेके उन जे जान छॾण खां पोइ बि जारी ऐं सारी रहंदियूं आहिनि। पहिरीं शइ आहे सदको जारी। जेकॾहिं को माण्हू जारी सदको छॾे वञे त जान छॾण खां पोइ बि उहो क़ब्र में उनखे उनजो फ़ाइदो मिलंदो।
ॿियो इल्म युंतफ़अ बिही, ॿियो आहे इल्म अहिड़ो जेको नाफ़े इल्म हुजे, नफ़े वारो इल्म हुजे। उहो जेसां इल्म हलंदो रहंदो क़ब्र वारे खे उनजो सवाबु मिलंदो रहंदो। ऐं टियों आहे ववलदिन सालिहिन यदऊ लहू, ऐं टियों औलाद जेका उनजे लाइ पोयों दुआ घुरे त ओ मुंहिंजा मौला मुंहिंजी अम्मा जहान छॾे वई आहे, हिनखे माफ़ फरमाइजां। मुंहिंजा माइट मिट जहान छॾनि मौला हिनखे पंहिंजे महबूब जे सदके माफ़ फरमाइजां। उहे दुआऊं घुरंदा रहंदा त उहो बि उनखे फ़ाइदो क़ब्र में मिलंदो रहंदो आहे। हाणे इन हदीस जे अंदरि टिनि ॻाल्हियुनि जो ज़िक्र आहे। हिन घराणे सां अल्हम्दुलिल्लाह इहे टई ॻाल्हियूं शामिल हाल आहिनि। इल्म युंतफ़अ बिही साईं वारनि जे घर में सदको जारियो अल्हम्दुलिल्लाह सदके जा खोड़ क़िस्म। ही मदरसो तव्हांजे साम्हूं आहे। कंहिंखे माण्हू नेक सलाह ॾिए थो, नेक उनखे नसीहत करे थो, उहो नसीहत जे मथां अमल करे थो, इहो बि हिकिड़े क़िस्म जो सदको आहे। उन सां गॾोगॾु साईं वारनि जा अल्हम्दुलिल्लाह साहिबज़ादा सभु बाशर, सभु आलिम दीन, सभु नेक निमाज़ी, सभु अल्लाह अल्लाह करण वारा लाज़मी इहे बि त पंहिंजे अबे जे लाइ पंहिंजे अम्मा जे लाइ लाज़मी दुआऊं घुरंदा न। तंहिंजे करे अल्हम्दुलिल्लाह ही घराणो अव्वल खां आख़िर ताईं भलारो घराणो आहे। मां साईं जे साम्हूं छा ॻाल्हायां, मूंखे त ॻाल्हाइण जी का ताक़त ई कोन्हे। बसि एतिरो चवंदुसि त अल्लाह साईं इलाहुल आलमीन साईं खे हिकु त सिहत अता फरमाए, इन सां गॾोगॾु साईं जो हिन घराणे खे आबाद फरमाए। साईं जो ही मदरसो जेको क़ाइमु कयल आहे इंशाअल्लाह अल्लाह कंदो इहो तव्हां ॾिसंदव, असांजूं अखियूं बि ॾिसंदी त इंशाअल्लाह ही दुनिया जे अज़ीम मदरसनि में मदरसो हिकिड़ो इंशाअल्लाह ज़रूरु बणिजो। साईं जो साहिबज़ादा बि अल्हम्दुलिल्लाह आलिम दीन आहिनि, उहे बि हिन में कोशिशि करे रहिया आहिनि। बसि दुआ इहा को त अल्लाह से साईं खे ख़िदरी हयाती नसीब फरमाए। वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।